डंडे और कोई हला तो इनके उठी वही इस्तांबुल दे चमकन चीन ते छा माण्हू है ए वो माण्हू ने बुखियन के मिलियो है तव्हां असां जे बुखियन के पर भाग खुली पिया हिन बुखियन लंघड़न के लतीफ मिलियो है हिन माण्हुनि के जेके हथ में झलिया पिया आहियूं पाण हिनखे लतीफ मिली वियो आहे लतीफ समझो ई कोन था पहिरीं त जॾहिं तव्हांखे एक्सप्लेन कजे थो तॾहिं सम्झो था तव्हांजी सिंधी ॿोली तव्हांखे एक्सप्लेन थी वञे तव्हीं समझो था त तव्हीं अंग्रेजी पढ़ंदो अंग्रेजी मीडियम सिखंदो उर्दू पढ़ंदो तरक्की कंदो कीअं तरक्की कंदो मूंखे सम्झायो जेकर तव्हीं वकील आहियो तव्हांखे सिंधी नथी अचे FIR कीअं पढ़ंदो जेकर डॉक्टर आहियो ऐं ॻोठ में अस्पताल में इवन सिविल में LICVT में क्लिनिक में पेशेंट आहे सिंधी थो ॻाल्हाए तव्हांखे हाउ टू बी एबल टू कम्युनिकेट कीअं कम्युनिकेट कंदो जेकर तव्हीं वञो था ॻोठनि में ऐं कलवर्ट पिया डिज़ाइन कयो ऐं रोड्स पिया डिज़ाइन कयो सिविल इंजीनियरिंग पिया पढ़ो CET ऐं ट्रांसपोर्टेशन and irrigation engineering, how will you be able to design those roads and culverts and pavements and embankments? ये करो, जेकर तव्हांखे पंहिंजी ॿोली नथी अचे, तव्हांखे माना वही न सॼे सिंध जा उहे माण्हू जेके पाण खे सो कॉल्ड पढ़ियल लिखियल क्लेम